सिंधु दरिया में 6 केनाल कढण खिलाफ मेहर में सूफी रागी ख़ालिद भट्टी की अगवानी में गाए वजाए अनोखो एहतजाज किया। मार्च में SUP कौमी अवामी तहरीक जसकम मेहर बार जागवान सिकंदर सोढर आबिद कलोड़ो एडवोकेट मुनव्वर जतोई आज़ाद अनवर कांदरो उज़ैर आबिद कलोड़ो एडवोकेट ऐं ॿिया शरीक थिया। सूफी फ़कीर चयो त सिंधु दरिया में 6 तकरारी केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी ज़मीन जी वालार वारो अमल ॾाढ दादागीरी जबर सिंधी क़ौम जो वजूद ते हमलो आहे। सिंधु दरिया सिंधी क़ौम जो तारीख़ी जियापे जो ज़रियो क़ौमी मिल्कियत आहे। मुल्क जा सरबराह आइन जी भञकड़ी ऐं लताड़ पिया कनि। चोलिस्तान केनाल सां सिंध जी ज़मीन गैराबाद थी वेंदी। सिंध जो पीअण जो पाणी भी अणलप थी वेंदो। सिंधु दरिया में 6 केनाल कढण मुल्क ऐं आलमी कानून ख़िलाफ़ आहे। आवाज़ केॾो भी कमज़ोर हुजे नाइंसाफ़ी ख़िलाफ़ बुलंद कजे। सिंध धरती तुझे पीजी लाए, सिंध धरती तुझे पीजी लाए, सिंध धरती तुझे पीजी लाए, सिंध धरती